अस्सलाम वालेकुम नाज़रीन, शोबिज़ अफेयर जे एक नए एपिसोड सां गॾु आऊं आहियां अवां जो मेज़बान ताहिर राई। जीअं तव्हांखे ख़बर आहे त हिन प्रोग्राम में असां शोबिज़ सां वाबस्ता माण्हुनि जी अवां सां मुलाक़ात कराईंदा आहियूं ऐं उन जी फ़नी हवाले सां, फ़नी ज़िंदगी जे हवाले सां ऐं उन ज़ाती ज़िंदगी जे हवाले सां डिस्कस कंदा आहियूं। अॼोकी जेकी असांजी महिमान आहे उहा जुन जो वास्तव शोबिज़ सां आहे ऐं तमामु सुठी सिंगर आहे ऐं शबनम सहर। ऐं यकीनन तव्हां उन्हनि खे सोशल मीडिया ते ज़रूरु ॿुधो हूंदो ऐं चैनल ते बि ॾिठो हूंदो। अस्सलाम वालेकुम जी। वालेकुम अस्सलाम सर। छा राखी ठीकु आहे? अल्हम्दुलिल्लाह सर, तव्हां ॿुधायो तव्हां ठीकु आहियो? अल्हम्दुलिल्लाह। कीअं पियो लॻे तव्हांखे? असांखे इलाही सुठो पियो लॻे। अॼुकल्ह छा पियो थिए? अॼुकल्ह सर एल्बम्स वग़ैरह आहिनि ऐं जेको आहे सो प्रोग्राम्स वग़ैरह। एल्बम घणा अची चुका आहिनि तव्हांजा? तक़रीबन 7-8 एल्बम अची चुका आहिनि। कहिड़नि नालनि सां आया? एल्बम जेके दिलकश अदाऊं वग़ैरह वग़ैरह काफ़ी सारा नाला वग़ैरह न 8 एल्बम आहिनि, 8 नाला त यादि हुजनि खपनि। दिलकश अदाऊं हा ऐं सुहिणी सिंगार वग़ैरह माना यादि कोन आहिनि नाला सर। अच्छा जी। उनमें कहिड़े क़िस्म जा गाना हुया? ऐं सॉन्ग वग़ैरह सर जेके अॼुकल्ह हलनि पिया, बसि जेको कुझु मयारी शाइरी आहे ऐं कुझु गैर म्यारी बि आहे। हा। गैर म्यारी छो ॻाईंदा आहियो? न सर अहिड़ी कोन आहे, मतिलबु की शायदि पाणी कई जी हा तव्हां पाणी कई न सर, ॾिसो न कुझु मयारी आहे ऐं कुझु वरी ॾिसो जेका अॼुकल्ह हले पई। जी सर। हा जी आहे मतिलबु गैर म्यारी शाइरी बि आहे? न सर अहिड़ी का बि कोन आहे। पोइ तव्हां पाण चयो त हा आहे। मुंहिंजो मक़सदु आहे कुझु माना मयारी आहे, कुझु कीअं आहे, कुझु कीअं, मतिलबु की ग़लति कोन आहे, सही जेके अॼुकल्ह हले पई सुठा शाइर आहिनि। पसंदीदा गानो, पंहिंजो गानो कहिड़ो पसंदीदा आहे? असांखे पंहिंजे एल्बम मां हूअं त काफ़ी सारा आहिनि ऐं हाणे ॿियो हिकिड़ो हले पियो मुंहिंजो सॉन्ग आहे, हिकिड़ो डुइट वारो हिट बि हुयो। कहिड़ो? उहो सिंगर आहे मास्टर मुर्तज़ा आबड़ो। गाए ॿुधायो। डुइट में आहे सर। तव्हां पंहिंजो हिसो गायो? अच्छा त थल जी स्टार्टिंग त सर उन्हनि खां ई आहे। उहो मतिलबु की बोल ॿुधायां तव्हांखे। हू त चए त रख यारी मूंसां छॾ तूं न कर, वरी मिलंदई न आशिक मूं जहिड़ो, वरी माउनि खे चवां थी त 2-3 ॾींहं छॾ मूंखे सोचण। रख यारी मूंसां छॾ तूं न कर, वरी मिलंदई न आशिक मूं जहिड़ो, रख यारी मूंसां छॾ तूं न कर, वरी मिलंदई न आशिक मूं जहिड़ो, 2-3 ॾींहं छॾ मूंखे सोचण ॾे, 2-3 ॾींहं छॾ मूंखे सोचण ॾे, तूं जवाब घुरी थो मूंखां तकिड़ो, रख यारी मूंसां छॾ तूं न कर, वरी मिलंदई न आशिक मूं जहिड़ो। अच्छा इहो त तव्हांजो हिट गानो। जी सर। को अहिड़ो गानो ॿुधायो जेको बिल्कुलु माण्हू खे न वणियो हुजे ऐं तव्हांखे बि न वणंदो हुजे? सर उहे त मतिलबु की असां ॻाईंदा आहियूं त असांखे सभु सुठा लॻंदा आहिनि। को त हिकिड़ो गानो हूंदो न जेको मजबूरी में माण्हू ॻाईंदो आहे त हे ॻायो आहे पर मूंखे नथो वणे? न असांखे सभु सुठा लॻंदा आहिनि। सभु गाना सुठा? बिल्कुलु पक। हा जेको पहिरियां तव्हां ज़िक्र कयो म्यारी शाइरी जो, गैर म्यारी शाइरी ॻाई वेंदी आहे? उहो कहिड़े क़िस्म जी हूंदी आहे? गायनि पिया। कहिड़े क़िस्म जी हूंदी आहे? छा हूंदो आहे? मतिलबु की गैर मयारी इहो ई अचण वञण महबूब मिलण। तो ये शायरी जो मेन आहे अचण वञण महबूब सां मिलण। हा उहो ई मतिलबु की ॾिसो मयारी हूंदो आहे, कोई माना मयारी शाइरी कंदो आहे त रुसण परचन वग़ैरह थींदो आहे, इन हिसाब सां। गैर म्यारी शाइरी कीअं हूंदी आहे? सर गैर मयारी शाइरी इहो हूंदो आहे जेका हले पई अॼुकल्ह। अच्छा तव्हांखे घर में कहिड़े नाले सां सॾियो वेंदो आहे? घर में सर शबनम ई सॾींदा आहिनि। शबनम जी। ऐं ओरिजिनल नालो कहिड़ो आहे? शनाख्ती कार्ड आहे नालो? छटिया निर्मल। जी सर। अच्छा तव्हांखे कॾहिं ख़बर पई तव्हां में हिकिड़ी सिंगर मौजूदु आहे? सर असांखे शौक़ु त बचपन खां वठी हुयो, लेकिन जेका इजाज़त असांखे माना कुझु टाइम पहिरियां मिली आहे। कंहिं इजाज़त न पई ॾिनी? न मतिलबु की मां कॾहिं ज़िक्र ई कोन कयो त मूंखे शौक़ु आहे, बसि गुनगुनाईंदी हुयसि
ॿुधो न, त मूंखे माना सुठो लॻंदो हो ॻाइण करण, जा सिंगर्स वग़ैरह आहिनि असांजा सीनियर उन्हनि खे ॿुधणु, उन्हनि जा सॉन्ग जेके आहिनि से ॿुधणु करण कहिड़े सिंगर खे ॿुधंदा आहियो वधीक? मैडम नूर जहान आहे, मैडम आबदा परवीन आहे, अदी सनम मारवी आहे, काफ़ी मैडम नूर सारा जहान जो सिंगर। कहिड़ो गानो वधीक ॿुधंदा आहियो तव्हां? बुरे नसीब मेरे। ॻाए ॿुधाए। बुरे नसीब मेरे, बुरे नसीब मेरे, वेर हो या प्यार मेरा, नजर मिला के कोई ले गया करार मेरा, बुरे नसीब अहिड़ो को माण्हू आहे जेको तव्हांजो मेरे। करार खणी वियो हुजे? जी सर। अहिड़ो को माण्हू आहे जेको तव्हांजो करार खणी वियो हुजे? असांजो हा बिल्कुलु आहे सर, छो न आहे? बिल्कुलु। केरु आहे ख़ुशि नसीब? असांजो पंहिंजो भाउ आहे सर। उहो? बिल्कुलु ॿियो को बि न आहे? पक? पक। ॾिसजांइ, सिंध जे संगीत खे किथे रखियो आहे तव्हां? कहिड़ो म्यार आहे उनजो तव्हांजो? मतिलबु सिंध जो संगीत जो म्यार तव्हां किथे था ॾिसो? जेको हाणे संगीत हले पियो हींअर असांजे माहौल में हले पियो, इहो सही आहे? सर ॾिसो न, माना सभु महिनत कनि पिया, असांजा तमामु प्यारा शाइर आहिनि, तमामु प्यारा आर्टिस्ट आहिनि, ऐं को बि माना महिनत इन हिसाब सां नाहे कंदो त असां कुझु माना ग़लति कयूं या असां नाकाम वञूं। ॿुधो न, असां आर्टिस्ट आहियूं त असांजी इहा ई कोशिशि हूंदी आहे त असां अहिड़ी शइ हिकु माना पैदा कयूं जेको माना रहिजी वञे। ॿुधो न, त असांजो नालो थिए, असांखे अॻिते वधण जो जज़्बो हूंदो आहे, शौक़ु हूंदो आहे, ख़्वाहिश हूंदी आहे। ॿुधो न, त हींअर जेके सिंगर हलनि पिया ऐं शाइर हलनि पिया, उहे बि तमामु सुठी घणी महिनत करे रहिया आहिनि। ॿुधो, ईअं न आहे त अॻु में शाइरी सुठी हुई, सिंगिंग सुठी हुई, हाणे बि काफ़ी हद ताईं बहितर आहे। जी सर। तव्हां केतिरी महिनत करे रहिया आहियो? असां सर पंहिंजे वसां मतिलबु कि फुल टाइम महिनत कंदा आहियूं। फुल टाइम केतिरी महिनत कंदा आहियो? छा कंदा आहियो महिनत में? कोड मतिलबु रंदा कि सॼो आहियो? ॾींहुं मतिलबु मज़दूरी कंदा आहियो? छा महिनत कंदा आहियो? न सर, सिंगिंग वग़ैरह ई गुनगुनाईंदा रहंदा आहियूं सॼो ॾींहुं। उस्ताद ईंदा आहिनि, उन्हनि सां माना रियाज़ कंदा घणा आहियूं। उस्ताद ईंदा आहिनि? उस्ताद बाबा ख़ान फ़क़ीर आहे, अदी सनम मारवी जो चाचा आहे, ऐं बाबा पीर बख़्श आहे, उहो माना उन्हनि जो ई दोस्त आहे। जी, उहे उस्ताद आहिनि। पोइ माना हर रोज़ असां रियाज़ वग़ैरह कंदा आहियूं। तव्हांजे उस्तादनि तव्हांखे चयो कोन तव्हांखे न ॻाइणु खपे? न, उन्हनि तव्हांखे चयो तव्हां ॻाए सघो था? ॻाए था सघो। कॾहिं तव्हांखे ज़रूरत महसूसु थी ॻाइण जी? असांखे मतिलबु कि मां तव्हांखे ॿुधायो त मूंखे शौक़ु बचपन खां वठी हुयो, लेकिन असां मतिलबु कि ॻाइण जो बि हिकु इज़हार हूंदो आहे। असां 3 साल पहिरियां कयो पंहिंजी मम्मा सां, त पोइ माना असां अम्मी खे चयो त अम्मी असांखे शौक़ु आहे, असां सिंगर थियणु था चाहियूं। त अम्मी चयो त तव्हां मुतमिन आहियो, तव्हां मतिलबु कि बिल्कुलु थियणु था चाहियो? मां चयो हा, मुंहिंजी ख़्वाहिश आहे, मां सिंगर थियणु थी चाहियां। पोइ उन खां बाद वरी मुंहिंजी अम्मी मुंहिंजे लाइ कोशिशि कई, उस्ताद वग़ैरह रखिया कया। पोइ फैमिली में कंहिं एतिराज़ु न कयो तव्हांजे ॻाइण ते? एतिराज़ु त कयो आहे ॻोठ में, माइट मिट खोड़ सारा आहिनि जिन्हनि एतिराज़ु कयो आहे त तव्हां न कयो, ईअं सही न आहे। पर हाणे इंसान आहे, इश्क अंधो हूंदो आहे। हा, इश्क अंधो हूंदो आहे, सही जी सर। शर्मा खे ख़बर न आहे? जी, शर्मा खे ख़बर न आहे त इश्क अंधो हूंदो आहे? जी सर। हा, इश्क अंधो हूंदो आहे, बिल्कुलु वाक़ई अंधो हूंदो आहे। अच्छा, तव्हां जॾहिं ॻाइणु शुरू कयो जी सर, त कहिड़ियूं ॾुखियाइयूं तव्हांखे पेश आयूं? असांखे सर, असां मतिलबु कि इहे ई ॾुखियाइयूं घणियूं पेश आयूं। असांखे सुर गुर सम्झणु करणु ऐं सुठो माण्हू मिलणु वॾी मुश्किल आहे, छो जो हिन फील्ड में पैदागिरी वधी वई आहे। तव्हां पाण सम्झी था सघो सर। मूंखे सम्झायो, मां नथो सम्झां कीअं पैदागिरी थी? मतिलबु कि सचाई नाहे रही सर। कीअं पैदागिरी छा आहे? पैदागिरी मतिलबु कि ॾिसो, जीअं अॼुकल्ह हले पई, उस्ताद माना कुझु अहिड़ा हूंदा आहिनि जिन्हनि खे माना कमु ईंदो बि कोन आहे, पोइ बि उहे माना पाण खे ख़ान साहिबु सॾाईंदा आहिनि। अहिड़ा आहिनि खोड़? आहिनि खोड़। तव्हांखे मिलिया अहिड़ा? जी, अहिड़ा मिलिया तव्हांखे? सर बिल्कुलु फील्ड में हलनि पिया ऐं नाला खणणु जाइज़ कोन आहे। जाइज़ छो कोन्हे? न सर। छो? न उस्ताद आहिनि, भला कहिड़ा बि आहिनि, कीअं बि आहिनि, असांजा उस्ताद आहिनि, असांखे पंहिंजी पीउ माउ जी जॻह ते आहिनि। अच्छा जी सर। जेको शाइरी जी सिलेक्शन आहे केरु कंदो आहे तव्हांजे गाने जी? सर शाइरी जी सिलेक्शन असांजो पंहिंजो शाइर आहे, अजीब आशिक़। केरु? अजीब आशिक़। अजीब आशिक़? जी जी। हिकु आशिक़ मथां अजीब? अजीब। माशाअल्लाह। जी सर। उहो सिलेक्शन कंदो आहे? बिल्कुलु। सभिनि गाननि जी उन एल्बम जी सिलेक्शन उन कई आहे? न ईअं न आहे, मतिलबु कि ॾिसो सिलेक्शन वग़ैरह शाइर रखंदा आहिनि। कहिड़े शाइर जी सिलेक्शन में तव्हां सभ खां वधीक मुतमइन हूंदा आहियो? सर हूँ त काफ़ी सारा शाइर आहिनि, ऐं हाणे मुंहिंजो न्यू एल्बम अची रहियो आहे जेको म्यूज़िक गोल्ड प्रोडक्शन। पसंदीदा शाइर कहिड़ो आहे तव्हांजो?
असांजो पसंदीदा कहिड़ो शाइर शाइर जेको बिल्कुलु न वणंदो आहे? ना सर सभु सुठा आहिनि। ब्रेक वठूं था, ब्रेक खां पोइ हिन ॿिन्हिनि जो तव्हांखे जवाबु ॾियणो पवंदो, ठीकु आहे? जी सर। शबनम साहिर असां सां गॾाए वठूं था, ब्रेक मिलूं था ब्रेक खां पोइ। प्रोग्राम में भलीकार जी। शबनम जी कहिड़ो शाइर जेको बिल्कुलु न वणंदो आहे? ना सर शाइर सभु सुठा आहिनि। सभु सुठा आहिनि? बिल्कुलु। पोइ गैर मयारी शाइरी कंहिंजी ॻाई था? गैर मयारी त सर का बि कोन हूंदी आहे, सुठी हूंदी आहे। ऐं हाणे असांजो न्यू एल्बम अची रहियो आहे जेको म्यूज़िक गोल्ड प्रोडक्शन में, उन जी जेका असां सिलेक्शन कई आहे असांजे सर हाकुम अली चने साहिबु, म्यूज़िक गोल्ड प्रोडक्शन वारो, या वहीद चांडिया साहिबु। जी सर। हाँ, उनमें कहिड़े क़िस्म जा गाना आहिनि? उनमें सर तमामु सुठा सुठा सॉन्ग आहिनि। जी सुठा सुठा फ्रेश म्यूज़िक आहे या जुगाड़ी में? हे जेको गानो साल तव्हां ॻायो जी सर, हे त 1920 वारो ट्रैक पियो हले। अच्छा हा जी सर, उहो पुराणी ही फ्रेश एल्बम आहे। 8 तव्हांजा गाना 8 एल्बम थिया आहिनि। जी जी। उनमें को फ्रेश गानो ॻायो आहे जेको तव्हांजो पंहिंजी मिल्कियत हुजे म्यूज़िक बि? ना सर हाणे जेको अची रहियो मतिलबु कि एल्बम उहो फ्रेश आहे। म्यूज़िक फ्रेश छो न हुया? बस माना जेके शाइरनि जी मर्ज़ी हूंदी आहे त उहो ट्रैक ते करणु फ्रेश कराइणु। शाइरनि जी मर्ज़ी तव्हां ॻाईंदो? बस शाइरनि बिल्कुलु। जा घणा पैसा वठंदा आहियो गाने जा? सर जेको आहे सो एल्बम वग़ैरह जे हिसाब सां हूंदो आहे। तक़रीबन एल्बम ते 30,000 40,000 ॾींदा आहिनि असांखे। फी गाने ते? जी न, पूरे एल्बम ते। पूरे एल्बम ते तव्हां 30,000 वठंदा आहियो? जी। बाक़ी सॼो हकम चना खणंदो आहे? जी। जेके शाइर हूंदा आहिनि न सर, ख़र्चो ईंदो आहे। कहिड़ो ख़र्चो? ऑडियो वीडियो एडिटिंग वग़ैरह ड्रेसिंग वग़ैरह हर शइ थींदो आहे सर ख़र्चो। हकम चनो खणंदो आहे न, ख़र्चो त पोइ उहो कंदो आहे न। जी सर। हाँ जी सर। हाणे मुस्तक़बिल में तव्हां कहिड़े क़िस्म जा गाना ॻाइण था चाहियो? हीअ त एल्बम तव्हांजो अचे थो। जी सर। हाणे तव्हां चओ त अहिड़े क़िस्म जा गाना मां ॻाइणु चाहियां त मूंखां केरु ॻाल्हाए? सर मुंहिंजी मतिलबु कि हिकिड़ी ख़्वाहिश आहे त मां मतिलबु कि अहिड़ो कुझु कयां जेको मां न बि हुजां त उहो रहिजी वञे। हा जी सर। तमामु सुठी शाइरी। ऐं मुंहिंजी हिकिड़ी ख़्वाहिश आहे त मुंहिंजो भाउ आहे जेको सो मूंखां जुदा आहे। छो? बसि पंहिंजनि जी महिरबानी। जुदा जी का वजह हूंदी न? जी सर, उहो आहे जेको असांजी ॾाॾी आहे जेका उन असांखां जुदा कयो आहे। त मुंहिंजो मक़सदु इहो आहे त हू मूंसां मिली। छा चवणु चाहींदो इहो? ऐं यकीनन हू तव्हांजो इंटरव्यू ॾिसंदो त उनखे मां इहो ई चवणु चाहींदमि त मता मौत मारे उन खां पहिरियों हली आहे। केतिरो प्यार आहे तव्हांजे भाउ सां? सॼी दुनिया खां वधीक। केतिरो अर्सो थियो आहे तव्हांजी हुन सां ॻाल्हि न थी आहे या राब्तो न आहे? हद खां वधीक। केतिरो अर्सो थियो आहे? टाइम घणो थियो? अच्छा अर्सो तक़रीबन 13 साल थी विया आहिनि। 13 सालनि में कॾहिं हुन सां फ़ोन ते बि ॻाल्हि न थी आहे? न, कॾहिं मां हुनखे ॾिठो बि कोन आहे। 10 महीननि जो हुयो त असांखे जुदा कयो वियो आहे। पोइ तव्हां हुन खां कॾहिं मिलिया ई न आहियो? न सर, कॾहिं टेलीफोन ते बि ॻाल्हि न आहे? कॾहिं बि न। तस्वीर में बि किथे न आहे ॾिठो कॾहिं? तस्वीर हिकु मरतबा मां ॾिठी हुई जॾहिं उहो 5 सालनि जो हुयो, तॾहिं मुंहिंजी मम्मा जी हुन सां मुलाक़ात थी हुई त उन तस्वीर कढी हुई मोबाइल में, त उहा मां अॼु ताईं संभाले रखी आहे, मूं वटि पई आहे उहा मोबाइल में। त उहा ई ॾिठी आहे। हाणे माशाल्लाह हू 14 साल में स्टार्ट थियो आहे। किथे रहंदो आहे? बसि ॿुधूं पिया त हिते ई आहे आसपास। हिते किथे? हैदराबाद, कराची, पेशावर? कराची में रहंदो? जी सर। ऐं तव्हां किथे हैदराबाद रहंदा आहियो? जी सर। पोइ पंध त परे न आहे? पंध परे कोन आहे। तव्हां नथो चओ तव्हां त वञी सघो था? सर पंहिंजनि जूं मजबूरियूं हूंदियूं आहिनि। कहिड़ियूं मजबूरियूं? पंहिंजा हूंदा आहिनि त पंहिंजनि सां मिलणो हूंदो आहे न, पोइ मजबूरियुनि खे न ॾिठो वेंदो आहे? मिलणो हूंदो आहे त मजबूरियुनि खे नाहे ॾिठो वेंदो। जॾहिं सभु रस्ता ई बंदि हुजनि पोइ रस्ता खोलबा आहिनि, बंदि त हूंदा आहिनि। हिकिड़े तरफ़ां सर नाहिनि खुलंदा न, ॿिन्हिनि तरफ़ां कोशिशि हूंदी आहे तॾहिं खुलंदा आहिनि। मिसाल तौरु ॾिसो न, तव्हां इज़हार पिया कयो तव्हांखे ज़िंदगी खां सभिनि खां वधीक हुन सां प्यारु आहे, चाव आहे, हुजणु खपे भेण भाउ जो प्यारु आहे, ठीकु आहे। त उन में पोइ इन्हनि शयुनि खे थोरो ॾिसबो आहे त हो हीअं थिए हीअं थिए हीअं थिए। इहा त कंप्रोमाइज़िंग हूंदी आहे। सर बिल्कुलु उहा ॻाल्हि तव्हांजी सही आहे, लेकिन जॾहिं मुंहिंजो भाउ नंढड़ो हुयो 10 महीननि जो, जॾहिं मुंहिंजी अम्मी जी हंज मां मुंहिंजी ॾाॾी हुनखे खसियो हुयो, तॾहिं मुंहिंजी अम्मी ॾाढो रुनी, ॾाढो तड़पी, ॾाढो लुछी। पर उन खां बाद मुंहिंजी अम्मी हुनखां वठण जी कई त हुन चयो त अगरि मतिलबु कि तूं मूंखां त वठी थी, अगरि तो वटि पोइ रहे ई न
अलाह साईं तोखां खसी वञे पोइ तूं कंहिंखे चवंदे कंहिंखां वठंदे उहो ॻाल्हि आहे जेका असांखे अॼु ताईं तकलीफ़ थी ॾिए। न त ॾाढी ईअं कयो छो वजह हुन असल में इहो ॻाल्हि इन वजह सां जो हू मुंहिंजी मम्मा खे मन्यूस सम्झंदी आहे त मुंहिंजी अम्मी मतिलबु की मन्यूस आहे सही कोन आहे छो जो माना हुनजो पुटु हिकिड़ो ई हुयो जेको माना मुंहिंजी अम्मी जी वजह सां हुनजो चवण आहे त गुज़ारे वियो। हाणे गुज़ारे वियो बीमारियूं कुझु बि हुयो त उहो त अलाह जे हथ में आहे मौत फोत ज़िंदगी मौत रब जे हथ में आहे हुन ते केॾो इख़्तियार आहे ई कोन। ॿुधो सर ऐं बाक़ाइदा जेको ॿाहिरि जो रस्तो जेको आहे कोर्ट वग़ैरह असां पाण माना उहो नथा करणु चाहियूं जो माना हू मुंहिंजी मम्मा जी फुफो आहे त पंहिंजनि सां इहे तकरार न आहिनि थींदा सर। हा बिल्कुलु सही ॻाल्हि आहे। असांजी दुआ आहे त अलाह तव्हांजो मसइलो जेको आहे हल करे तव्हांजे पास मुलाक़ात सत्संगी ॾे वापसि अचो। कहिड़ो शाइर आहे जेको पसंदि आहे इलाही ख़्वाहिश आहे त इन जी शाइरी वधायां? सर असांखे त शाइर इलाही पसंदि आहिनि जेके अॼुकल्ह हलनि पिया उहे बि ऐं जेके माना पुराणे दौर में रही चुका आहिनि जीअं की ॾिसो बाबा बुल्ले शाह थियो शेख अयाज़ थियो हिकु टॉप क्लास जा शाइर मां हिट थो अचां जी सर मिसाल जेके अॼुकल्ह हलनि पिया कहिड़ो शाइर आहे जंहिंजा गाना ॻाई तव्हांखे दिलि मुतमइन थींदी आहे त न यार हे गानो सुठो आहे? उहो सर सभ जा सुठा हूंदा आहिनि सॉन्ग्स वग़ैरह। 4 शाइरनि जा नाला थो खणा अच्छा हिननि मां हिकिड़े जो गानो तव्हांखे सिलेक्ट करिणो आहे त कंहिंजो तव्हां ॻाईंदो ख़ुशीअ सां ॻाईंदो? वहीद हकड़ो जी सर, गुलाम कादर गाहिर जी सर, ज़ुल्फ़कार मंगी या मुमताज़ मलाई या सागर शाह? हल 5। सागर शाह। साईं सागर शाह जी बिल्कुलु। साईं सागर शाह यादि रखिजो। अच्छा कहिड़ो आहे शाइर आहिनि जी सर जिन जा जेके गाना आहिनि हू ग़ाइबात आहिनि पैसनि जे करे ग़ाइबु आहिनि जी सर पर हू दिलि मुतमइन न हूंदी आहे? जी सर। घणा शाइर आहिनि तव्हांजी ज़िंदगी में? सर काफ़ी सारा आहिनि लेकिन नालो खणणु जाइज़ कोन आहे। जाइज़ कोन्हे, हर ॻाल्हि जाइज़ कोन्हे। पाई छा लाइ हिते सभु कुझु ॿुधाइणा पवंदा आहिनि शो में। हाँ सर उहो नालो छा आहे? शोबीज़ अफेयर। शोबीज़ अफेयर। जी सर। अफेयर आहे कंहिंसां? न। 2 सेकंड जे लाइ तुंहिंजो चुप रहणु ख़ौफ़नाक हुयो? न सर अहिड़ो कुझु बि कोन आहे। भला कॾहिं अहिड़ो चाहींदड़ मिलियो जेको डाई हार्ड फैन हुजे तव्हांजो? सर असांखे ख़बर कोन आहे छो जो असांजे दिलि में अहिड़ो कुझु बि न को आहे। ऐं तव्हांजे दिलि में भली न हुजे? हा मिसाल तौरु जी तव्हां वञो था प्रोग्राम्स कयो था शादियुनि में वञो था तक़रीबात में वञो था स्टूडियोज़ में वञो था माण्हुनि सां मिलो था त ज़ाहिरी ॻाल्हि आहे अट्रैक्शन आहे अपोज़िट मेल एंड फीमेल जी। जी सर। कॾहिं के माण्हू तव्हांखे प्यार जो इज़हार कयो व्हाट्सएप ते मोबाइल ते फेसबुक ते किथे? न सर अगरि कयो बि हूंदो त मां मतिलबु की एक्सेप्ट मां पुछां थो तव्हां अॻियां रेस्पॉन्स न ॾिनो? जी सर। उहो हिकु अलॻि हेडक आहे। बिल्कुलु कयो? जी। घणा तक़रीबन माण्हू आहिनि? ईअं त काफ़ी सारा सर मतिलबु की जीअं फेसबुक वग़ैरह यूज़ कयूं था त मैसेज में मतिलबु की हज़ारे माण्हू आहिनि पंहिंजो नंबर ॾियो असां तव्हां सां प्यार था कयूं वग़ैरह वग़ैरह पोइ उन्हनि खे ब्लॉक करे छॾींदा आहियूं। बसि पोइ माना ब्लॉक थी वेंदा? बसि। न मिसाल तौरु तव्हां कहिड़े क़िस्म जो तव्हांखे मिसाल तौरु मुस्तक़बिल में शादी त करणी आहे? जी सर। कहिड़े क़िस्म जो जेको आहे माण्हू तव्हां चओ था त अहिड़े क़िस्म जो हुन सां मां शादी कंदसि उन में कहिड़ी क्वालिटी हुजनि? इंसानियत सच्चाई वफ़ाई प्यार मोहबत। इहे न हुजनि त पोइ बेकार आहे शादी न कंदे? न। छो? न। ब्रेक वठूं ब्रेक खां पोइ इन मौज़ूअ ते वरी ॻाल्हाईंदासीं। जी सर। वक़्तु थिए हिकिड़े ब्रेक जो। नाज़रीन शबनम सहर असां सां गॾाए वठूं था ब्रेक मिलूं था ब्रेक खां पोइ। प्रोग्राम में भलीकार शबनम सहर असां सां गॾाए। जी शबनम सहर, सहर जो मतिलबु छा आहे? सहर जो मतिलबु किनारो। कीअं तव्हांखे चयो सहर जो मतिलबु किनारो आहे? सर जीअं मतिलबु की समुंड वग़ैरह जो दरिया जो किनारो सहर मतिलबु साहिल किनारो। एजुकेशन घणी आहे तव्हांजी? एजुकेशन सर 7 क्लास। 7 क्लास कहिड़े प्राइमरी स्कूल में 7वीं क्लास पास कई? सर उहो हिते हैदराबाद में आहे। जी सर गवर्नमेंट प्राइमरी स्कूल। गवर्नमेंट प्राइमरी स्कूल में 7वीं क्लास पास कई था। शहर जो मतिलबु तव्हांखे नथो अचे? नाले जो मतिलबु त कम से कम अचणु खपे।
जी सर। शबनम जो मतलब छा आहे? शबनम जो मतिलबु आहे जीअं सिंधी में चवंदा आहिनि मतिलबु कि कतरा शबनम जा कतरा माक वग़ैरह ईअं। शहर जो मतलब छा आहे? शहर जो मतिलबु सर मुंहिंजे ख़्याल में त इहो ई आहे। कहिड़ो? जीअं तव्हांजे ख़्याल में, तव्हांजो ख़्याल ग़लति आहे। अच्छा सर। शहर चइबो आहे अर्ली मॉर्निंग, सुबुह जी पहिरीं किरण जेके आहिनि, तुलूए शहर नामे कलंदर। सॉरी सर। गानो ॿुधो आहे, मन की बात ॿुधी आहे न इहा? जी सर। पोइ उहो शहर आहे। जी सर। माना सुबुह जी किरणूं पहिरियों। जी सर। ठीकु आहे। अच्छा, खाइण में छा पसंदि आहे? खाइण में सर मतिलबु कि असांखे त मुर्गी वग़ैरह पसंदि आहे, ख़ासि तौर ते आचार गोश्त वग़ैरह छा आहे? जी सर। मुर्गी वग़ैरह, मुर्गी छा आहे? मतिलबु कि हूअं त कहिड़े सब्जियूं क़िस्म जी मुर्गी पसंदि आहे? आचार गोश्त। अचार गोश्त। जी सर। अचार खाईंदा आहियो? अचार न खाईंदा, आचार गोश्त मुर्गी खाईंदा आहियूं। अचार गोश्त मुर्गी खाईंदा जी आहियो? सर। मुर्गी खे अचार खाराईंदा आहियो, पोइ उनखे पचाईंदा आहियो? हा। हा न? वाह वाह, केरु पचाईंदो आहे? पचाइण में छा ईंदो आहे? पचाइण में मां त पूरी कुकिंग वग़ैरह हर शइ कंदी आहियां। कंदी आहियां? जी। बेदो कीअं ॿाहिरि कबो? बेदो पाणी में बॉइल कबो आहे न सर। वाह, ज़बरदस्त यार। सिंध जे वज़ीर आला जो नालो छा आहे? जी सर। सिंध जे वज़ीर आला जो नालो छा आहे? असांजो वज़ीर आला त मुराद अली शाह आहे। हाँ? मुराद अली शाह। पोइ साईं क़ाइम अली शाह केरु आहे? ओ सॉरी सर। हाँ? जी सर। क़ाइम अली शाह केरु आहे? वज़ीर आज़म, वज़ीर आला वो आहे। उहा? जी सर। अच्छा सर, वॾो वज़ीर मुराद अली शाह आहे। वॾो वज़ीर, नंढो वज़ीर केरु आहे? क़ाइम अली शाह हूंदो। वाह वाह। त वज़ीर आज़म केरु आहे? वज़ीर आज़म केरु आहे? उहो त इमरान ख़ान आहे, ॿुधूं पिया। ॿुधूं पिया? जी कॾहिं सर। इमरान ख़ान ॾिठो आहे? 24 घंटा ॾिसूं पिया। अच्छा, पाकिस्तान जे सदर जो नालो छा आहे? पाकिस्तान जे सदर जो सर यादि कोन आहे। यादि कोन्हे। जी सर। छा यादि आहे उहो ॿुधायो? जेको तव्हां पुछो। असद ज़रदारी साहब जो तालुक सिंध जे कहिड़े शहर सां आहे? आसिफ ज़रदारी साहब। इहो घोटकी जी साइड। वाह। जी सर। घोटकी कहिड़े ज़िले में आहे? लाड़कानी में। वाह। जी सर। शिकारपुर कहिड़े ज़िले में आहे? उहो शायदि सखर में या लाड़कानी में ईअं ई कुझु आहे। जी सर। ऐं जैकमाबाद कहिड़े ज़िले में आहे? जैकमाबाद भी सखर खां अॻियां आहे। ज़िले कहिड़े में आहे? सखर में। सखर में। वाह। जी सर। खैरपुर कहिड़े ज़िले में आहे? खैरपुर मीरस। हा। वो शायदि लाड़कानी में त न आहे, और ते आहे। नौशहर फ़िरोज़ कहिड़े ज़िले में आहे? नौशहर फ़िरोज़ नवाबशाह खां। नवाबशाह ज़िले में थो अचे? न सर। हाँ। नौशहर फ़िरोज़। हा। इहो तॾहिं आहे इन साइड मोरो ज़िले मिठियाण। कहिड़े में आहे नौशहर फ़िरोज़? नौशहर फ़िरोज़ ज़िलो कहिड़े में आहे? हा। दादू आहे छा? दादू। पोइ दादू पाण कहिड़े ज़िले में आहे? उहो दादू पाण वरी नौशहर जी ज़िले में हूंदो। माना सूबा तोखां ठाराइजनि न? हा। ज़िला बि तोखां ठाराइजनि? न सर। हा। उहो त हाणे वॾनि ठाहिया आहिनि। वॾनि ठाहिया आहिनि? जी सर। नंढनि छा ठाहियो आहे? रब ॼाणे। नंढनि यादि बि न कया आहिनि? बिल्कुलु सर, ईअं ई चइबो। हैदराबाद जे कहिड़े इलाइक़े में रहंदा आहियो? हैदराबाद जे असां कासमाबाद। हैदराबाद में घणा ज़िला आहिनि? हैदराबाद में ज़िला तालुका आहिनि, ज़िला कोन ॿुधो आहे। हैदराबाद में ज़िला न आहिनि? हूंदो। डिवीज़न आहे न हैदराबाद? जी सर। पोइ घणा ज़िला हूंदसि? तालुकनि जी ख़बर आहे। तालुका घणा अथसि? इहो कोन आहे ख़बर त घणा आहिनि। इहा ख़बर आहे त तालुको कोटड़ी आहे ऐं शायदि ज़िलो जामशोरो आहे। हा। जी सर। ज़िलो जामशोरो आहे? जी सर। जामशोरो कहिड़े ज़िले में आहे? हैदराबाद में हूंदो। वाह। नूरियाबाद कहिड़े ज़िले में थो अचे? नूरियाबाद त कराची जे आसपास में आहे, मूंखे कोन आहे ख़बर त ज़िले कहिड़े में आहे। हा। जी सर। कराची खां चंड जो पहिरियों। रंग कहिड़ो आहे? वाइट। वाइट। जी सर। सिज जो रंग कहिड़ो? सिंध जो। सिज जो। सिज जो। हा। उन जो बि वाइट आहे। पाकिस्तान जा सूबा घणा आहिनि? 4। नाला ॿुधाए। पंजाब। हा। बलोचिस्तान। हा। सूबे सिंध। हा। सूबे सरहद। सरहद आहे? यादि कर।
सुबह सर जी सर ईअं आहे न हाणे नालो चेंज थी वियो आहे हुनजो। अच्छा चेंज थियो आहे पोइ मुंहिंजी ग़लती कोन आहे। तुंहिंजी ग़लती आहे न, तोखे यादि करणु खपे न। चेंज थिए के बाद 10 साल थी विया आहिनि। अच्छा सर हा अॼु थोरो कल्ह थोरी थियो आहे, अॼु थोरी थियो आहे। गानो ॿुधायो को पंहिंजो पंहिंजो हा। कुर्बान वञाए कुर्ब करे वाह जप गोआ, कुर्बान वञाए कुर्ब करे वाह जप गोआ, ॾाढी ख़ुशी थी आहे चवण वठण लॻो। जी सर जी सर ये अब धुन ना जी सर फ्रेश तव्हां चओ न एल्बम फ्रेश आहे। सर म्यूज़िक फ्रेश आहे। धुन त पुराणी आहे न यार। जी सर धुन इंडियन आहे लेकिन जेको म्यूज़िक आहे उहो फ्रेश आहे। मां उहो नथो चवां। जी सर मां चवां थो जॾहिं फ्रेश म्यूज़िक ठाहे सघो था त फ्रेश म्यूज़िक धुन बि ठाहे सघो था। उहो सर शाइरनि जी मर्ज़ी आहे, पोइ जेका बि ॾींदा। तव्हां शाइरनि जी मर्ज़ी ते था ॻायो या पंहिंजे लाइ था ॻायो या सिंध लाइ था ॻायो? असां सर सभु लाइ। सभु लाइ था ॻायो न। जी सर पोइ शाइरनि जो चवणु न कयो न। जेकॾहिं मयारी कमु करिणो आहे त पोइ शाइरनि जो चवणु न कर। जी सर अॻिते वधिणो आहे। बिल्कुलु वधिणो आहे न। बिल्कुलु सर त पोइ अहिड़ो कमु कर न, चई थी मां रहां बिल्कुलु ईअं त न रही सघंदी जीअं रही पई। सही ठीकु आहे। बेस्ट ऑफ लक। मुंहिंजो नेक तमामु तव्हां सां गॾु। कहिड़ो लम्हो आहे जंहिंखे यादि करे तमामु घणो रोइणु ईंदो आहे? ज़िंदगी पूरी। सॼी ज़िंदगी यादि करे रोईंदा आहियो छो? बसि सर जेके जुदायूं विछोड़ा दुख ॾिठा आहिनि त रोइण खां सवाइ ॿियो कुझु बि कोन ईंदो आहे। ऐं सर हिकिड़ो लम्हो आहे मुंहिंजी ज़िंदगी जो यादगीर जंहिंखे हमेशह मरण घड़ी ताईं मूंखे यादि रहंदो। कहिड़ो? सर मां नंढी हुयमि, स्कूल में पढ़ंदी हुयमि त मतिलबु की ॿियनि जा ॾिसो जीअं फादर वग़ैरह हूंदा उन्हनि खे वठी ईंदा हुया, वठी वेंदा हुया त उहो सभु कुझु ॾिसी मूंखे माना इलाही दुख थींदो हुयो। मां रोईंदी हुयमि त काश की मुंहिंजो बाबा हुजे। मां 3 सालनि जी हुयमि त उहो माना फान दुनिया मां विया आहिनि, लाॾाणो करे विया आहिनि। त इन वजह सां सर मूंखे ॾाढो दुख थींदो हुयो। ॿियनि जा वालिदैन ॾिसी दुख बिल्कुलु सर। त मुंहिंजी हिकिड़ी फ्रेंड हूंदी हुते, उहा मूंसां ई गॾु पढ़ंदी हुई, उनजो नालो उज़मा हुयो। त हू जेको असांजो स्कूल जो माना मास्तर हुयो उन जी धीउ माना पंहिंजी धीउ हुई। त पोइ उन मूंखे चयो त मतिलबु की शबनम तव्हां रोईंदा आहियो, पोइ मूंखे ॾाढो दुख थींदो आहे। तव्हां मुंहिंजी भेण आहियो, हू मुंहिंजी भेणनि वांगुरु हूंदी। शबनम चवंदो? जी न हाणे सिंगिंग में आहे पर माना हू बि शबनम ई चवंदा आहिनि मूंखे। जी सर। त तव्हां रोईंदा आहियो, मूंखे इलाही दुख थींदो आहे। तव्हां मुंहिंजे अबू खे पंहिंजो अबू छो नथा चओ? सही। त मां ॾाढी ख़ुशि थी वियमि त माना मुंहिंजो अबू आहे। ॿुधो सर। त उन खां बाद मां जॾहिं हुनखे अबू चवणु लॻमि त हू माना चवंदा आहिनि त नंढड़ी ॿार आहे को माना हिम कोन आहे। त वरी उनजे घर वारनि खे ख़बर पई त उनजी जेका हिकिड़ी वॾी छोकिरी हूंदी उन मूंखां पुछियो त तव्हां मतिलबु की मुंहिंजे अबू खे तव्हां पंहिंजो अबू छो था चओ? त इहो सुवालु जॾहिं मूंखे कई त मूंखे इलाही दुख थियो। ऐं उन ॻाल्हि तां हुन मूंखे कननि मां वरिती, मतिलबु की थपड़ूं हयूं, मूंखे मारियईं, मूंखे माना हुन माना रब ॼाणे छा सम्झो छा न सम्झो। ॿुधो सर पोइ उन ॾींहुं मूंखे ॾाढो दुख थियो हुयो। कहिड़े सिंगर जी जाइ ते पाण खे ॾिसणु था चाहियो की यार हिन लेवल जी सिंगर मूंखे थियणो आहे? हिकिड़ा ख़्वाब हूंदा आहिनि इंसान जे। जी सर। सर मुंहिंजो ख़्वाबु इहो ई आहे त सुठो नालो थिए, एतिरो नालो थिए जो मां न बि हुजां त मूंखे यादि कयो वञे। सही। ॿुधो सर बाक़ाया महिनत करणु असांजे हथ में आहे ऐं अलाह ताला जे हथ में आहे त हू असांखे कहिड़े मक़ाम ते पहुचाईंदा। ज़िला यादि कजो। हा जी सर। ज़िला यादि कजो। जी सर। महिरबानी तव्हां असांजे प्रोग्राम में आयो शबनम शहर साहिबा। जी नाज़रीन ही हुई शबनम शहर साहिबा। उमेदु आहे तव्हांखे प्रोग्राम वणियो हूंदो। नेक्स्ट प्रोग्राम ताईं मूंखे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।